बोला कर खबर पंहिंजो कमु ये पियो हले A1 फर्स्ट क्लास साईं। कंहिंखे को शक शोभो कंहिंजी का अख टेड़ी कंहिंखे शक शुबो हूंदो त ईअं खुली पंहिंजे साम्हूं कोन ईंदो ऐं अखि टेड़ी करण वारे जो सवाल ई पैदा नथो थिए। बाबुल साईं जंहिंजी अखि टेड़ी हुई न गोले उनजी अखि बि सिधी करे छॾी। हाणे थियो ख़ैर, हाणे गोलो जीअं वणे तीअं पियो दरिया में मस्तियूं करे, हुन सां केरु कीअं न पुछंदो। इहे त सभु अवां जूं महिरबानियूं आहिनि साईं, न त गोले खे त पुलिस रोज़ 4 चंबा हणी वञी लाकअप में उछलाईंदी हुई। हाणे वेठो जीअं कयां उहा साॻी पुलिस मूंसां कुझु ई कई। हाणे त मुर्गो पुलिस मुंहिंजी सलामी थी वई आहे। बोला इहो सभु मुंहिंजी ताक़त जो असरु आहे, ताक़त जो। जेसि ताईं तूं मूंसां गॾु आई न तेसि ताईं पुलिस त छा ॿिया इदारा बि तोड़ा अखि खणी बि न ॾिसंदा तूं छा थो करी छा नथो करी। हला कंदो साईं, साथ सहकार सां रहिजी वेंदो। बोला कम खे थोरो वधाए। ऐं चाहियां थो त हिन पूरे पटीअ पूरे दरिया ते पंहिंजो ॼार पखिड़ियल हुजे। कंहिंखे बि मुंहिंजे साम्हूं इलेक्शन में फॉर्म भराइण जी ज़रूरत न थिए। इन ॻाल्हि खां बेफ़िक्र थी वञो साईं। तव्हां सम्झो त उहो दरिया में अहिड़ो भूलो रछ उछलाए छॾियो आहे जेको कख पन मेड़े सभु पंहिंजे साम्हूं उछलाईंदो। ऐं हाणे सभु कुझु पंहिंजो ई हूंदो साईं। साईं तव्हां कॾहिं कारखाने ते चकर लॻाए माल वग़ैरह ॾिसी वञो। ठीकु आहे गोला, आउं 1-2 ॾींहंनि में कारखाने तां चकर ज़रूरु लॻाईंदुसि। तूं हाणे हली कम खे संभाल। ठीकु आहे साईं, हलां थो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।